सिंधु माथरी जे सभीता ते ॻाल्हि ॿोल जे हवाले सां और सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अॼु पाण सिंधु माथरी जे सभीता ते खोजना कंदड़ नाम्यारे आर्कियालॉजिस्ट एन.जी. मुजबदार जो ज़िक्र कंदासीं, जंहिं सिंध में क़दीम माॻनि जी खोज कंदे पंहिंजी जान घोरे छॾी हुई। क़दीम आसारनि जे माहिर नानी गोपाल मुजबदार सिंधु सभीता जे खोज जे हवाले सां इंतहाई वॾी जांकोड़ कई। पाण 1 दिसंबर 1897 ते गॾियल हिंदुस्तान जे रियासत बंगाल ऐं मौजूदा बांग्लादेश जे शहर जैसोर में जनम वरितो। मुजबदार कलकत्ते यूनिवर्सिटी मां 1920 में एमए जी डिग्री हासिल कई ऐं उन सां गॾु गोल्ड मेडल हासिल कई। जंहिं बैदि पाण साॻी यूनिवर्सिटी मां 1923 में डॉक्टरेट जी डिग्री हासिल कई। उन बैदि हिन आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया में मुलाज़मत हासिल कई, जितां ई संदसि क़दीम आसारनि ते खोजना जो कमु मुंहनि जे दड़े जे खोटाईअ में हिसो वठण सां शुरू थियो। साल 1924 में मुजबदार राजशाही अजायब घर में क्यूरेटर मुक़ररु थियो। संस्कृत ऐं प्राकृत ॿोलियुनि जो पाण माहिर हुयो। पुराणा कुतबा पढ़ण ऐं सिक्कनि सुञाणण जो पिणु माहिर लेखियो वेंदो हुयो। क़दीम माॻनि बाबति खोजना करण जो खेसि तमामु घणो शौक़ु हुयो। हू क़दीम आसारनि जे माहिरनि सर जॉन मार्शल, दियाराम साइनी ऐं ए.जी.एच. मैके सां मुंहनि जे दड़े जी खोटाईअ में बांह ॿेली थी रहियो। एन.जी. मुजबदार खे 22 अप्रैल 1929 में आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो सुपरिटेंडेंट मुक़ररु कयो वियो। एन.जी. मुजबदार सिंध में चाहूअ जे दड़े समेत 62 क़दीम माॻनि जी खोटाई कराई। पाण पहिरियों भेरो सिंध में 1927 ईस्वीअ में क़दीम आसारनि जे खोटाई जो कमु शुरू कयो ऐं हुन सिंधु सभीता जे ॻोठाणी सक़ाफ़त ऐं शहरी तमदुन सां वास्तो रखंदड़ क़दीम माॻनि ते तहक़ीक़ कई। मुजबदार खे सिंध में क़दीम आसारनि जे खोटाईअ लाइ 1927 ईस्वीअ में फंड मुहैया कयो वियो, जंहिं बैदि हिन मुंहनि जो दड़ो लॻ झक्कर जे क़दीम माॻ जी खोटाई कराई। मार्च 1930 में पाण सिंधु सभीता जे 3 क़दीम माॻनि ठारूअ जूं टकरियूं ऐं चाहूं जे दड़े जे माॻनि जी खोटाई कराई। जंहिं बैदि हिन खीरथर जे पहाड़ी सिलसिले लॻ क़दीम दौर जे माॻनि जी खोजना शुरू कई। पाण मार्च 1931 ताईं क़दीम दौर जा 32 माॻ हथ कया। पंहिंजे इन खोजना मुतलिक़ तफ़सीली रिपोर्ट एक्सप्लोरेशन इन सिंध जे नाले सां किताब जी सूरत में अॻियां आंदी। आमरी जे क़दीम माॻ जी अज़मत ऐं अहमियत खे उजागर करण में बि एन.जी. मुजबदार जो हथ हुयो। संदसि ही किताब 1934 धारे शाया कयो वियो। उन बैदि खेसि 1 अक्टूबर 1938 में ॿीहर सिंध जे क़दीम माॻनि ते तहक़ीक़ात जो कमु सौंपियो वियो। मुजबदार पहिरें पंधु सिंध जी कुंड कुर्छ में पहुची मुंहनि जे दड़े जे दौर जूं डज़न क़दीम वसंदियूं दरियाफ़्त कयूं। हिन उन खोजना लाइ 200 मील पहिरें पंधु करे हिकु मिसाल क़ाइमु कयो। खेसि इहो प्रोजेक्ट 6 महीननि लाइ ॾिनो वियो हो, पर अफ़सोस जो हिन सिंधु सभीता ते तहक़ीक़ दौरान पंहिंजी जान ॾेई हिकु ॿियो अनोखो मिसाल क़ाइमु कयो। पाण जॾहिं इन प्रोजेक्ट तहत दादू ज़िले जे काछेवर इलाइक़े में तहक़ीक़ करे रहियो हो त 11 नवंबर ते रोहेल जे कुंभ नाले क़दीम माॻ ते धाड़ेलनि संदसि कैंप ते हमिलो करे खेसि
क़त्ल करे छॾियो। एन जी मजमूदार खे सिंध में क़दीम आसारनि ते तहक़ीक़ जो बानीकार करार ॾिनो वेंदो आहे, छाकाणि त हिन ॿियनि माहिरनि जी भेट में सिंध ते वधीक कमु कयो ऐं तहक़ीक़ जा अहिड़ा बुनियाद फ़राहम कया जेकी मुस्तक़बिल में कमु कंदड़ माहिरनि लाइ सुहिणा साबित थींदा। सिंध एन जी मुजमूदार जे ख़िदमतुनि ते खेसि सलाम कंदे संदसि क़त्ल ते शर्म विचां पंहिंजो कंधु झुकाए थी।